वलक़द आतैना लुक़मानल हिक्मत अन इश्कुर लिल्लाह वमन यश्कुर फ़इन्नमा यश्कुरु लिनफ़्सिहि वमन कफ़र फ़इन्नल्लाह गनिय्युन हमीद। वइज़ क़ाल लुक़मान लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाह इन्नश्शिर्क लज़ुल्मुन अज़ीम। ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हमलतहु उम्मुहु वहनन अला वहनिन वफ़िसालुहु फ़ी आमैनि अन इश्कुर ली वलिवालिदैक इलैयल मसीर। वइन जाहदाक अला अन तुश्रिक बी मा लैस लक बिही इल्म फला तुतिअहुमा वसाहिबहुमा फिद्दुन्या मअरूफा वत्तबिअ सबील मन अनाब इलैय सुम्म इलैय मर्जिउकुम फ़उनब्बिउकुम बिमा कुन्तुम तअमलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीइना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। इन आयात मुबारक के अंदर अल्लाह रब्बे ज़ुल जलाल हज़रत लुक़मान हकीम जो तज़किरो बयान फरमायो। हज़रत लुक़मान मिस्र जो रहण वारो हबशी नस्ल हो, रंग जो कारो, चप थुलड़ा ऐं उन जो गुफ्तगू जो अंदाज़ अहिड़ो हूंदो हो जो चवंदा हुआ माण्हू सॼो ॾींहुं असांजो वेही ॻाल्हियूं ॿुधी। पंहिंजो नालो लुक़मान, पीउ जो नालो उनका, ॾाॾे जो नालो सदून, जो हिन रुकूअ में पंहिंजे पुट सां मुखातिब आहे। उन पुट जो नालो हो सारान, से सवाब सारान। ऐं हज़रत लुक़मान बनी हसहास कबीले जो ग़ुलाम हो। बकरियूं चारींदो हो, बकरारनि सां हुन जी कचहरी, गुफ़्तार जो गोहर। बकरार जे रहण सां कचहरी कनि त बकरियूं हुननि खां विसरी वञनि, ॿिया हिन जा गुफ़्ता ॿुधंदा। पोइ हिकु दफ़े हिनखे पंहिंजे मौला चयो अॼु महिमान अचणा आहिनि, बकरी खे ज़बह कर। पर उन बकरीअ जे उज़वनि मंझि जेके भले मां भला उज़व आहिनि उहे मूं वटि खणी अच। हज़रत लुक़मान बकरी ज़बह कई, उन जे गोश्त मंझि ज़ुबान कटे ऐं दिलि हज़रत लुक़मान हकीम पंहिंजे मौला वटि खणी आयो। उन मौला चयोसि छा असुल उज़वा जेके आहिनि क़ीमती उज़वा इहे आहिनि? चया असुल उज़वा ज़ुबान ऐं दिलि आहे। जीअं बकरी जा उज़वा ज़ुबान ऐं दिलि आहिनि त अहिड़ी तरह इंसान जा क़ीमती रईस उज़वा ज़ुबान ऐं दिलि। पोइ फरमाए इहो कीअं? चई दिलि सोचींदी आहे। लुक़मान हकीम फरमाए दिलि दिमाग़ सोचींदो आहे, ज़ुबान उन जी तर्जुमान हूंदी आहे। जो हुज़ूर जन फरमाए त इन फिल जसद ला मुज़ग़तन इज़ा सलुहत सलुहल जसद कुल्लु।
वाइदा फसदत फसदल जसद कुल्लु अला वही अल क़ल्ब। ओदो जिन फरमात इंसान जे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे, उहो गोश्त जो टुकड़ो जेकॾहिं सही, इंसान जो जिस्म सही, गोश्त जो टुकड़ो ख़राब, उहो जिस्म ख़राब। ओदो जिन फरमाया अला वही अल क़ल्ब, ख़बरदार इहा दिलि। त हज़रत लुक़मान हकीम बि पंहिंजे मौला वटि उन बकरीअ जी ज़ुबान ऐं दिलि खणी वियो। फरमाए त इंसान जा रईस उज़वा इहे अथई, ऐं इंसान जे जिस्म खे रत पहुचाईंदड़ रगुनि जे अंदरि उन्हनि जो मर्कज़ दिलि आहे। जॾहिं मर्कज़ जो दिलि आहे, जेकॾहिं जिस्म जे अंदरि का ख़राबी हूंदी ज़ुबान बयानु कंदी, जेकॾहिं जिस्म जे अंदरि सिहत हूंदी बयानु ज़ुबान कंदी। हा त लुक़मान हकीम पंहिंजे मौला खे फरमायो त इंसान जा रईस उज़वा बि इहे ॿ थिए। मौला हैरान थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ॿिया महिमान आयसि। लुक़मान हकीम खे फरमाई बकरी ज़बह कर, इन में जेके रईस उज़वा हुजनि, ख़राब मजो ख़राब, बेकार मजो बेकार, उहे मुंहिंजे लाइ खणी आ। बकरी ज़बह कई, वरी बि साॻियो दिलि हुनजी कढी, ज़ुबान कटे, वरी पंहिंजे मौला वटि खणी आई। चई बेकार मजो बेकार उज़वा, बेकार मजो बेकार उज़वा, इहा दिलि ऐं ज़ुबान। उहो हैरान थी वियो, अॻे वारे जी ते भला उज़वा आहिनि, रईस उज़वा आहिनि, हाणे जो चवीं थी ख़राब आहिनि। चई इंसान जे दिलि आहे तर्जुमान, ज़ुबान आहे तर्जुमान। जेकॾहिं दिलि ख़राब थिए, इहा ई ज़ुबान इंसान खे ग़लति ॻाल्हाए, इहा ई ज़ुबान इंसान खे गारियूं ॾियारे, इहा ई ज़ुबान इंसान खे कूड़ ॻाल्हाए, इहा ई ज़ुबान इंसान खे गिला कराए, इहा ई ज़ुबान इंसान खे ग़ीबत करे। जेकॾहिं भला उज़वा आहिनि तॾहिं बि इहे ॿ आहिनि, जेकॾहिं बेकार उज़वा आहिनि तॾहिं बि इहे ॿ आहिनि। तंहिंजे करे हुज़ूर ने फरमायो इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे, गुनाह जे करे कारो दाग़ पैदा थी पवंदो आहे। ॿियो गुनाह कंदो आहे, दिलि ते ॿियो कारो दाग़ पैदा थी पवंदो आहे। टियों गुनाह कंदो आहे, टियों कारो दाग़ पैदा थी पवंदो आहे। गुनाह कंदो वेंदो, दिलि कारी थी वेंदी, ज़ुबान बि ख़राब थी वेंदी। साहबनि इकराम हुज़ूर ने फरमायासीं वमा इलाजु आहे, दिलि जो इलाज छा आहे? हुज़ूर ने फरमायो कसरत ज़िक्रिल मौत व कसरत तिलावतिल क़ुरान। जॾहिं दिलि ख़राब थी पवे, इंसान मौत खे घणो यादि करे ऐं क़ुर मजीद तिलावत करे। त हज़रत लुक़मान हकीम बि पंहिंजे मौला खे चयो, पंहिंजे आका खे, इहे ॿई शयूं ज़ुबान ऐं दिलि जेकॾहिं सही थियनि, सॼो जिस्म सही, ज़ुबान ऐं दिलि जेकॾहिं ख़राब थिए त इंसान जो सॼो जिस्म बेकार। वॾो दाना। ऐं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने में वॾनि वॾनि फ़ैसिलनि में वेंदो, जिते फ़ैसिले कंदड़ मुंझी पवे, लुक़मान हकीम हुन जी रहनुमाई कंदो। माण्हू हैरान थी वेंदो, हे कारन नसल हबशी असांजे रईस जी रहनुमाई थो करे। बादशाहनि जे कचहरी में वेंदो, जिते बादशाह मुंझी पवनि, लुक़मान हकीम हुन जी रहनुमाई करे। बादशाह हिकु दफ़े मिस्र जे हिन जे अकुल ऐं दानाई खे ॾिसी करे मिस्र जो काज़ी मुक़ररु, मिस्र जो काज़ी थियो। पोइ मिस्र जा सभु फ़ैसिला लुक़मान हकीम वटि ईंदा। हिकु दफ़े उहे पुराणा धनार जेके हिन सां ॿकरियूं चारींदा हुआ, लुक़मान सां मिलण आया। बाबा असांजो दोस्त वॾे उहिदे ते पहुची वियो, जीअं साथी दोस्त गॾु पढ़ंदा आहिनि, फलाणो असांजो जेको आहे वॾो ऑफिसर थी विया, वॾो शेखुल हदीस थी विया, हली करे मिली अचोसि। उहे मिस्र जा धनार हिन सां मिलण विया। हा त लुक़मान हकीम ॾाढी आदर भाई कई, हुननि जी ख़िदमत कई। उन मज़ो हिकिड़े वेही वेही चवणु लॻो, लुक़मान तूं उहो आहीं जेको असां सां गॾु ॿकरियूं चारींदे? हा मां उहो आहियां, लुक़मान जो तव्हां सां गॾु ॿकरियूं चारींदे। वरी ॿियो दफ़ो चई, लुक़मान तूं उहो आहीं जेको असां सां गॾु ॿकरियूं चारींदे, ॿकरियुनि खे डोड़ाईंदे, पाणी पीआरींदे, फर ॼमंदा हा त कुल्हनि ते खणी घर पहुचाईंदे, तूं उहो ई? हा मां उहो आहियां। वरी टियों दफ़ो चई, लुक़मान तूं उहो ई? लुक़मान ॾिस तुंहिंजो मक़सदु छा आहे?
जे मुंहिंजो मक़सदु इहो आहे ॿकरियूं असां बि चारियूं, तो बि चारियूं, तूं हेॾे मंज़िल ते पहुतो आहीं, असां उहे ई ॿकरियूं वॾा था चाहियूं। छाजे करे? चई अल्लाह इहो मूंखे मर्तबो आहे ॾिनो आहे ॿिनि वजहनि जे करे। अल्लाह मूंखे इहो मर्तबो ॾिनो आहे ॿिनि वजहनि जे करे। पहिरियों वजह इहो आहे त मां ज़िंदगी भर कूड़ न ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो, ऐं जॾहिं मां ॿियो कचहरी में वेहंदो आहियां त अजाई गुफ़्तगू न कंदो आहियां। जिते वॾा वेठा हूंदा आहिनि, वॾनि जे विच में मां न ॻाल्हाईंदो आहियां, कूड़ न ॻाल्हाईंदो आहियां। ऐं जिते वॾा पाण में कचहरी कंदा आहिनि, मुंहिंजी उमिरि नंढी आहे, मां उन्हनि जी कचहरी ॿुधंदो हुयुसि, उन्हनि जे विच में न ॻाल्हाईंदो हुउसि। जेकॾहिं मूंखे चवंदा हुया त मां ॻाल्हाईंदुसि, न त न मां न ॻाल्हाईंदुसि। इन ॿिनि वजहनि जे करे अल्लाह मूंखे मिस्र जो काज़ी बनायो। बाक़ी हाणे आया त लुकमान अल्लाह जो नबी हुयो या वली हुयो, उनजो गुफ़्तगू या क़ुरान शरीफ़ में अल्लाह बयानु फरमायो, नबी हुयो या वली हुयो। जुमहूर उलमा जो मसलक आहे त लुकमान नबी न हुयो। छो? 1,24,000 जेके नबी आया, उन नबीअनि में को बि नबी ग़ुलाम न हुयो, नबी सभु आज़ाद हुया। ॿियो, को बि नबी कारे नसुल जो न आयो, नबी अल्लाह जा ख़ूबसूरत नबी जेके हुया ख़ूबसूरत हुया। बाक़ी ही कारे नसुल जो हुयो, नबी ख़ूबसूरत थी करे आया आहिनि, ऐं उन्हनि जा चप थुल्हा हुजनि या वार गुंडीदार हुजनि, उन्हनि जे अंदरि जिस्मानी तौर ते को बि ऐब न हुयो। तंहिंजे करे को बि नबी ग़ुलाम न रहियो आहे, नबी सभु आज़ाद ऐं नबी सभु ख़ूबसूरत। तंहिंजे करे समूरनि उलमा जो इत्तिफ़ाक़ आहे त लुकमान नबी न हुयो। बाक़ी अल्लाह जो वली नेक सालिह, जो अल्लाह जे तरफ़ां उनखे इल्हाम थियो। हज़रत सईद बिन मुसय्यब फरमाए त अल्लाह जे तरफ़ां उनखे इल्हाम थियो, लुकमान छा मां तोखे नबी बनाया या तोखे हकीम बनाया? अर्ज़ कई या अल्लाह मूंखे हकीम बना। हुकुम थियुसि त हकीम छो, नबी छो न? फरमाई इन जे क़दर नबी जो जॾहिं अल्लाह इंतिखाब कंदो आहे, उन नबीअ खां अल्लाह पुछंदो न आहे। इन अल्लाह अस्तफ़ा आदम, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे चूंडियो, आदम अलैहिस्सलाम जो इंतिखाब कयो। अल्लाह पाण नबीअनि जो इंतिखाब कंदो आहे। जॾहिं मूंखे इल्हाम थिए थो, पोइ चइबो त अल्लाह जो फ़ैसिलो मुंहिंजे बारे में नबूअत जो न आहे, अल्लाह जो फ़ैसिलो मुंहिंजे बारे में हिकमत जो आहे। तंहिंजे करे अल्लाह फरमायो वलक़द आतैना लुकमान हिकमत, असां लुकमान खे हिकमत ॾींसीं। तंहिंजे करे लुकमान नबी न आहे, अल्लाह जे तरफ़ां हकीम ऐं दाना। पुट खे नसीहतूं कयूं अथसि, हज़रत सारान खे, जंहिंजूं 100 नसीहतूं मशहूर आहिनि, जीअं तव्हां फारसी जे किताबनि ॿियनि में पढ़ी ईंदा आहियो। हज़रत लुकमान हकीम जो तज़किरो अल्लाह ताला हिन रुकू में बयानु फरमायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वलक़द आतैना लुकमानल हिकमत, ऐं अलबत्ता तहक़ीक़ ॾिनोसीं असां लुकमान खे हिकमत, दानाई, सम्झ, वॾा वॾा फ़ैसिला करे। अनिश्कुर लिल्लाह, शुक्र कर अल्लाह जे लाइ। वमन यशकुर, जेको शुक्र कंदो, फ़इन्नमा यशकुरु लिनफ्सी, वो सिर्फ़ु शुक्र थो करे पंहिंजे नफ़्स जे लाइ, पंहिंजे लाइ। वमन कफ़र, जंहिं इनकार कयो, फ़इन्नल्लाह गनियुन हमीद, वो बेशक अल्लाह बेपरवाह सारायल आहे। गनी माना बेपरवाह। हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि वटि हिकिड़ो शख़्स आयो जेको कारो हुजे, वार गुंडीदार, चप थुल्हा, नक ड्रिगो। हा सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैहि बुज़ुर्ग जे साम्हूं उहो ग़ुलाम रोए पियो। हा सईद बिन मुसय्यब फरमाए रोई छो थो?
जे रोआ मां इन्हीअ करे थो मुआशरे में माण्हू मूंखे ताना था न कारो चप थुला नक हेॾो ढिघो ऐबदार कॾहिं कॾहिं मुंहिंजे दिलि में इहे त अलाह मूंखे ऐबदार बनायो ॿियनि खे सुहिणो बनाई अलाह जे बारे में मुंहिंजे दिलि में अची विसविसा थियनि था माण्हू मुंहिंजो टोकू था मां आयो आहियां तो वटि त मूंखे नसीहत कर हज़रत सईद बिन मुसय्यब रहमतुल्लाह अलैह फरमाए तूं वॾो ख़ुश नसीब ही दुनिया जे अंदरि टे अहिड़ा माण्हू पैदा थिया आहिनि हबशी नस्ल जा जेके वॾा तक़वा ऐं परहेज़गार टे माण्हू हबशी नस्ल जा पैदा थिया आहिनि वो हैरान थी वियो कहिड़ा जे फरमाई हज़रत लुकमान हकीम हबशी नस्ल जो हुयो जंहिंजो ज़िक्र अल्लाह क़ुरान में बयान फरमायो आहे उहो बि ईअं हुयो जीअं तुंहिंजो रंग ॾाढो ख़ुशि थियो लुकमान हकीम कारो चई ॿियो चई हज़रत बिलाल हबशी हुयो कारे नस्ल जो हुयो उनजो एॾो ऐं मक़ाम जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया हुज़ूर जो मेराज जे अर्श ते जुतीअ जो आवाज़ ॿुधण में आयो हुज़ूर जिन हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खां पुछियो जिब्राइल ही केरु आहे हुज़ूर जो फरमायासीं अव्हांजो ग़ुलाम अव्हांजो ख़ादिम हज़रत बिलाल आहे घुमे मदीने जी घिटी थो अल्लाह तव्हांखे जुतीअ जो आवाज़ अर्श ते थो ॿुधाए सईद बिन मुसय्यब फरमाया त बिलाल तूं ख़ुशि थी जैसे टियों भला कहिड़ो हो सईद बिन मुसय्यब फरमाया हज़रत उमर फारूक जो ग़ुलाम हज़रत उमर फारूक जो ग़ुलाम हुयो अक्सर करे उमर फारूक सां गॾु हूंदो हुयो ऐं अल्लाह उन्हीअ खे एॾी तक़वा ॾिनी जो उमर फारूक जे ज़माने में मस्जिद जी अज़ान बि ॾींदो हो ख़िदमत बि कंदो हो ऐं सईद बिन मुसय्यब फरमाया अजीब ॻाल्हि ॿी ॿुधायां ॿुधा जे मस्जिद नबी जी जेका ख़िदमतगार हुई उहा औरत हुई कारे नस्ल जी हुई मस्जिद नबी जे पासे में छपर ऐं मन हूंदोसि उते वेठी हूंदी हुज़ूर जिन उनजे तरफ़ मानी मोकिलींदा हुआ उहा मस्जिद जी गुहारी ॾींदी हुई पाणी भरे रखंदी हुई कुझु ज़माने खां पोइ हुज़ूर जिन सफ़र ते विया उहा औरत वफ़ात करे वई साईं फरमाए कारे नस्ल जी औरत हूंदी मस्जिद जी ख़िदमतगार नज़र कान थी अचे सावन फरमाए अल्लाह जा रसूल वफ़ात करे वई पर मूंखे न ॿुधायो सावन फरमायासीं अव्हां सफ़र ते हुयो अव्हांजो हुकुम आहे त मैयत जे दफ़नण में देरि न कजे असांखे ख़बर हुई अव्हां कॾहिं ईंदो साईं जन घर न विया पहिरीं फरमाए त उन कारे नस्ल औरत जी मूंखे क़बर ॾेखारी साईं जन पाण आया उनजे क़बर ते दुआ घुरियऊं ए कारे नस्ल वारा इहे टे मर्द हुया हज़रत बिलाल हबशी हुयो महीज बि हबशी हुयो हज़रत लुकमान बि हबशी हुयो हुज़ूर जिन हबशी औरत जी पाण क़बर ते अची करे दुआ घुरियऊं तूं त वॾो ख़ुशि नसीब ॾाढो ख़ुशि थियो अल्लाह ताला फरमायो वमा यशकुर जेको माण्हू शुकुर थो करे फ़इन्नमा यशकुर नफ़्सी उहो सिर्फ़ु शुकुर थो करे पंहिंजे नफ़्स जे लाइ वमन कफ़र जे इनकार कयो फ़इन अल्लाह गनीयुल हमीद वो बेशक अल्लाह ज़बरदस्त सारायल आहे वाइद क़ाल लुक़मान लिब्नी जंहिं चयो हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे पुट जो नालो सारान से सवाब सां वहुव याइज़ु हालांकि नसीहत थो करे उन्हीअ खे या बुनैया ए मुंहिंजा पुटड़ा इहो अथव तस्गीर ए मुंहिंजा बचड़ा ए मुंहिंजा पुटड़ा ला तुशरिक बिल्लाह न शिरक कजांइ अल्लाह सां ॿिए खे भाईवार न बणाइजांइ अल्लाह जीअं पंहिंजे ज़ात में अकेलो वहदहू ला शरीक लहू आहे अहिड़ी तरह अल्लाह पंहिंजे सिफ़ात में बि वहदहू ला शरीक लहू आहे न अल्लाह जे ज़ात सां को शरीक आहे न अल्लाह जे सिफ़ात सां को शरीक आहे ए मुंहिंजा पुटड़ा पहिरीं तोखे नसीहत आहे
रब जी ज़ात सां गॾु कंहिंखे भाईवार न बनाइजे। छो त अल्लाह ॿिया सभु गुनाह माफ़ कंदो। कुफुर खां बाद में जेको अकबरुल कबाइर वॾे मां वॾो गुनाह आहे शिरक, जो अल्लाह फरमायो वमन युशरिक बिल्लाहि फ़क़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मावाहु नार व मा लिज़ालिमीन मिन अंसार। अल्लाह ताला मुशरिक जे मथां जन्नत खे हराम करे छॾियो। मुशरिक जन्नत में न वेंदो अबदी तौर ते। या बुनैय, ए मुंहिंजा पुटड़ा, ला तुशरिक बिल्लाह, न शिरक कजांइ अल्लाह सां। इन शिरक, बेशक शिरक, ला ज़ुल्मुन अज़ीम, अलबत्ता ज़ुल्म आहे वॾो। शिरक छाखे चइबो आहे? शिरक चइबो आहे अल्लाह जूं सिफ़तूं, अल्लाह वारा कम ॿिए में पैदा करणु। अल्लाह बि मींहुं वसाए थो, पर फिलाणो बि मींहुं वसाए थो। हाणे इहो यकीन त इहो मुशरिक आहे। अल्लाह बि पुट ॾिए थो, पर फिलाणो बि पुट ॾिए थो। पुट ॾियण वारी सिफ़त गैर में पैदा कई, शिरक आहे। अल्लाह बि नियाणी ॾिए थो, पर फिलाणो बि नियाणियूं ॾिए थो। अल्लाह जी सिफ़त सां गॾु ॿिए खे मिलाए, इहो बि शिरक आहे। अल्लाह जे ज़ात सां गॾु, अल्लाह जे कमनि सां गॾु ॿिए खे शरीक बनाई, उहो ज़ाती सिफ़त हुजे या गैर वारी सिफ़त हुजे, जेकॾहिं अल्लाह जे ज़ात में पैदा कई, इहो शिरक। शिरक खे सिंग कोन हूंदा अथई, वॾा सिंग हुजनि, हाणे इहो मुशरिक आहे, ईअं कोन्हे। असांजो जाहिल क़िस्म जो सादो मुसलमान शिरक में मुब्तला आहे। अबा मींहुं वसियो आहे, आदा गाजी शाह जी वस आहे बाबा, मींहुं वसाईंदड़ अल्लाह। अबा पुट कंहिं ॾिनो आहे, अबा पीरनि खां घुरियो थो। धीउ कंहिं ॾींहुं अथई, साईं बेगण शाह सभु शिरक। अल्लाह जी ज़ात खे छॾे करे गैरुल्लाह जे दर ते वञी घुरे, इहो शिरक आहे। उहे अल्लाह जा नेक सालिहबाना आहिनि, बुज़ुर्ग आहिनि, महिनतूं करे विया आहिनि। असांखे उन्हनि जे हुकुम जी फर्मा बरदारी करणी आहे। उन्हनि अल्लाह जी फर्मा बरदारी कई, असां बि अल्लाह जे हुकुम जी फर्मा बरदारी कई। हज़रत लुक़मान हकीम फरमाए इन शिरक, बेशक शिरक अलबत्ता ज़ुल्म आहे वॾो। लुक़मान हकीम फरमाई ल ज़ुल्मुन अज़ीम। छा फरमाई? ज़ुल्म वॾो। ईअं न फरमाई इन शिरक ल इस्मुन अज़ीम, बेशक शिरक वॾो गुनाह आहे, ईअं न चई। लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे ईअं न फरमाए त शिरक वॾो गुनाह, ईअं न चई। फरमाए त शिरक वॾो ज़ुल्म। ज़ुल्म छाखे चइबो आहे? ज़ुल्म चइबो आहे वज़अ शइ फी गैरि महल्लिही। ज़ुल्म चइबो आहे हक़दार खे हक़ न मिले। ज़ुल्म जो ज़िद आहे अदल, अदल जो ज़िद आहे ज़ुल्म। तौरफुल अशियाउ बि अज़दादिहा, शइ खे सुञाणबो आहे पंहिंजे ज़िद सां। ज़ुल्म चइबो आहे हक़दार खे हक़ न मिले। सजदे जो हक़दार आहे अल्लाह जी ज़ात, निवड़त जो हक़दार आहे अल्लाह जी ज़ात, पुटनि ॾियण जो मालिक आहे अल्लाह, नियाणियुनि जो मालिक आहे अल्लाह, बीमारी खां शफ़ा ॾींदड़ आहे अल्लाह, मौत ॾींदड़ बि आहे अल्लाह, हयाती ॾींदड़ बि आहे अल्लाह। हाणे इहे अल्लाह वारियूं सिफ़तूं ॿिए में आणे लुक़मान हकीम फरमाए इहो वॾे मां वॾो ज़ुल्म थी। पुटड़ा पाण खे इन गुनाह खां बचाए ॾे। इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम, बेशक शिरक अलबत्ता वॾो ज़ुल्म आहे। लुक़मान हकीम पंहिंजे पुट खे 100 नसीहतूं कयूं। 100 नसीहतनि मंझां पहिरीं नसीहत इहा। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वलक़द आतैना लुक़मान हिकमत, अलबत्ता कि ॾिनोसीं असां लुक़मान खे हिकमत। अनिश्कुर लिल्लाह, शुक्र कर अल्लाह जे लाइ। वमन यशकुर, जेको माण्हू शुक्र थो करे, फ़इन्नमा यशकुर नफ़्सी, सिर्फ़ु शुक्र थो करे पंहिंजे नफ़्स जे लाइ। वमन कफ़र, जे इनकार कयो, फ़इन्नल्लाह गनियुन, बेशक अल्लाह ज़बरदस्त साराहियल आहे। वइज़ क़ाल लुक़मान लिब्नी, जंहिंमां चयो लुक़मान पंहिंजे पुट जे लाइ, वहुव याइज़ु, हालांकि उहो नसीहत थो करे उन्हीअ खे, या बुनैय, ए मुंहिंजा पुटड़ा, ला तुशरिक बिल्लाह, न शिरक कर अल्लाह सां, इन शिरक ल ज़ुल्मुन अज़ीम,
बेशक शिरक अलबत्ता ज़ुल्म आहे।